गुलाम देख खबर आज मायूस क्यों लगी। मूसा खान अज रस्ते में हिकिड़े छोकिरे में टक्कर आयो, हुन में अज परेशान आहियां। शाबाश सही, तू उनखे वरी जिंदा छॾे आए। मूसा खान जो माण्हू थी करे तो उनखे बश्क करे छॾियो। तो त अॼु मुंहिंजी दिल तोड़े छॾी। मूसा खान तू टेंशन न वठ, इहो छोकरो पां गोले गोले मारींदास। न हेॾो न, हाणे इन छोकिरे सां पाण मिलंदुसि। छो त कारे नांग जे ज़हर खां ऐं मूसा खान जे कहर खां अॼु ताईं को बतो न आहे। हा, अॼु ताईं को बतो ई न आहे। हा मूसा खान तू टेंशन न वठ, इहो छोकरो हाणे जे मूंखे मिलियो त मौत थींदो। बस गुलाम बस, हाणे तू इन ॻाल्हियुनि खे छॾ। हाणे पाण हल ज़मीन तां चकर हणी तूं। उहा ज़मीन कहिड़ी हालत में आउं हासिल करणु चाहियां थो। हा हल। ये जेका भी ज़मीन है ये सब मूंखे हासिल करनी है। ॾिसो पिया, हू जेको भी दंग है इहो मूसा खान हासिल करणु चाहे थो। शुक्र मुंहिंजा मालिक हिन साल वञी सुठी थी आहे असांजी माशाअल्लाह सुठी थी करम। इहो ई आहे जे मूंखे रस्ते में टक्कर आयो। टकराने में अंजाम मौत था। ज़मीन मूसा खान के पसंद अची वई आहे, कंहिं हाल में हासिल कंदासीं। हाँ हाँ गुलाम असीं गॾु आहियूं।